जेकबाबाद मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ JUI शहरनि ऐं अक़लियतुनि पारां कश्मीर यकजहती रैली ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी जी अॻुवाणीअ में कढी वई। शहर में गश्त कश्मीर खे हक़ ख़ुद इरादियत जो हक़ ॾियो जा नारा जमियत उलमा इस्लाम शहरनि ऐं अक़लियतुनि पारां दफ़्तर JUI जेकबाबाद खां कश्मीर यकजहती रैली JUI ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी, हाजी मोहम्मद अब्बास बलोच, हमादुल्ला अंसारी, हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान सूमरो, अक़लियती अॻुवान जान परवेज़ चाकर खान जखरानी, वाहिद बख्श उन्नड़, ताज मोहम्मद अमरोटी, मौलाना मोहम्मद अमीन जखरानी, राहिल अहमद मंगी, खालिद खान कुटबार ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई, जंहिंमें माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ में शरीक माण्हुनि खे हथनि में बैनर कश्मीर ऐं JUI जा झंडा हुआ, जंहिं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च करे कश्मीर जे आज़ादीअ जा नारा हयां। बाद में प्रेस क्लब अॻियां तक़रीरुनि में चयो त कश्मीरनि ते ज़ुल्म जा पहाड़ किरण बावजूदि उन्हनि जो पाकिस्तान सां DNA तब्दील न थियो आहे। खिते में अमन जे लाइ कश्मीर खे हक़ ख़ुद इरादियत ॾियणु लाज़मी आहे। उन्हनि चयो त UN जे करारदादनि ते अमल करे कश्मीर खे आज़ादीअ जो हक़ ॾिनो वञे। कश्मीरनि सां असांजूं दिलियूं धड़की रहियूं आहिनि। कश्मीरनि जी आज़ादीअ ताईं असां उन्हनि सां गॾु आहियूं। शमशीर खड़ो पैदो चार दीवार मैदान में खड़ो पैदो मोहतरम दोस्तों हकीकत यह है कि इंडिया जो डर होगा पर असा के अगते वधणो आहे। समझा तो इंशाअल्लाह असा जो दिल जे कबात जो वाहिद जब इस्लाम जेको कारकुन हो मौलाना